शेर दिल गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त छा वाकई उन जो नालो शीरीन हुजे हा या शीरीन हुजे हा, शीरीन पोइ हुजे? उन जे पोयां तव्हां रामा लॻायो, कमर लॻायो, जेको बि लॻायो उहो थी वञे हा। माना शीरीन हाणे अॼु तव्हां शीरीन थी मुखातिब जी। थियूं असां। शेर दिल गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त छा बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठे हा? साईं बाक़ाइदा, पोइ छा करणु वञा त छो न आया हाणे? ऐं जेकॾहिं उन मां हज़ार कोई तव्हांजो कटे हा त उन कटनि ॾियो हा? ॾिसां जेकॾहिं पंहिंजो ई हुजे हा छोकिरो पोइ त चवां त ठीकु आहे, तूं बि रोज़ी कर असांखे बि ॾे, न त पोइ हाणे सोशल मीडिया लॻी पई आहे, मोबाइल कढी बीह रहां, हे ॾिसो असांजा पैसा था खाइनि पिया। औरतूं त मुख़्तलिफ़ शोबनि में खोड़ साथिरियूं आहिनि, कमु कनि पियूं, सियासत में बि औरतूं कमु कनि पियूं, पर जेकॾहिं शेर दिल गाहो औरत हुजे हा त सियासतदाननि में कहिड़ी औरत जो साथ ॾे हा? सियासतदाननि में कहिड़ी औरत जो साथ ॾियां? हिन वक़्तु मौजूदा सियासतदान पॉलिटिशियन केरु आहे लेडी जंहिंसां शेर दिल जेकॾहिं औरत हुजे हा त चवे हिन सां मां वधीक साथ ॾेई कमु कयां? हिन वक़्तु मूंखे कोई अहिड़ा नाला मुंहिंजा बि ज़हन में नथा अचनि। न न तव्हां सोचो, थोरा को तव्हां ऑब्ज़र्वर आहियो, तव्हां कमु मां कहिड़ा आहे सर केरु आहे मूंखे अब्बासी कहिड़ी ख़बर आहे, तव्हांजे दिमाग़ अब्बासी में जेका आहे, जेका ईअं बाक़ाइदा ईअं धमाको हूंदो आहे, जंहिं महिल ॻाल्हाईंदी आहे त पिंडाल में शोर हूंदो आहे, मां पोइ बि नारा हणां। नुसरत सर अब्बासी। नुसरत सर अब्बासी। नुसरत सर अब्बासी सां तव्हां साथ ॾियो हा। औरत जेकॾहिं हुजे हा शेर दिल गाहो जी, त शादी कंहिंसां करे हा? ऑप्शन आहिनि, 3 ऑप्शन आहिनि। ऑप्शन नंबर 1 आहे सोराब सुमरो, अल्लाह अकबर। ऑप्शन नंबर 2 आहे अलीगुल मला, ऑप्शन नंबर 3 आहे फ़हीम मुग़ल उर्फ़ पखी। आख़िरी ऑप्शन खां भलो हो त मां ख़ुदकुशी करे छॾियां, छो जो अहिड़ी शादीअ खां मौत भलो, बाक़ी जेके ॿ छो तव्हांखे छा फ़हीम मुग़ल सेटिस्फाई न करे सघे हा मां या अप्रोच ते न पहुचे हा? छा मतिलबु कमज़ोर आहे, पाले केरु आहे हुनखे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे त पाले न सघे हा। तव्हां हमेशह इहो ई आहे न त जेको ॾिसण में ईंदो आहे न, हमेशह तव्हां फ़हीम मुग़ल जो कॉन्फिडेंस त ॾिसो। कॉन्फिडेंस कमु न ईंदो आहे मुंहिंजा जान। छो न ईंदो आहे जानी? कॉन्फिडेंस सां ई त कमु ईंदो आहे न। ॾिस हिन वक़्तु फ़हीम पंहिंजो चैनल लॉन्च कयो आहे। ठीकु आहे, मां शादी कयां बि साईं, को मिट माइट जी शादीअ में जो वठी वञा, हलो फ़हीम मुग़ल खे तव्हां रिजेक्ट करे छॾियो, बाक़ी अलीगुल मला सोराब सुमर मां कंहिंसां शादी कयो आहे ज़िंदगीअ में? हालांकि मूंखे माना तव्हां मना कयो आहे त शादी न कयो, जेके ऑप्शन ॾिना अथव, पर जेकॾहिं गाॾो हलाइणो आहे ज़िंदगीअ जो, अलीगुल मला। अलीगुल मला? हा, छो जो पोइ सोराब सुमरे में छा फाल्ट हो? असां त यूट्यूब चैनल खोलियो आहे न ॿई गॾिजी। ठीकु आहे, अलीगुल मला सां शादी करे जेकॾहिं शेर दिल गाहो औरत हुजे हा त छा कयूं? औरत हुजे हा त तव्हां कहिड़नि मर्दनि खे लाइक कयो आहे? मतिलबु शेप में हिकिड़ा मर्द ॾाढी मुछूं रखंदा आहिनि, हिकिड़ा मर्द छपरी हूंदा आहिनि, हिकिड़ा मर्द क्लीन शेव हूंदा आहिनि, त लुक शेप जेको आहे कहिड़े क़िस्म जे मर्दनि जो औरत हुजे हा जेकॾहिं शेर दिल गाहो त तव्हांखे अट्रैक्ट करे हा? मां जेकॾहिं औरत हुजां उन वक़्तु मां ॾिसां त ट्रेंड छा थो हले, छो जो हर कोई 10 सालनि खां पोइ ॾाढ़ियूं ख़तमु थींदियूं आहिनि, क्लीन शेव सभु घुमंदा आहिनि, वरी ॾाढ़ीअ जो ट्रेंड ईंदो आहे, सभु ॾाढ़ी रखंदा आहिनि। मां ॾिसां त इंसानु कहिड़ो सुठो आहे या जंहिंजी तबियत भली आहे। हालांकि मर्दनि में मज़ो नथो करे, औरत हुजे हा त भलो हुजे हा न? हा त तबियत हुजे, तबियत खे फॉलो कयो आहे। तबियत खे फॉलो कयो आहे। ऑप्शन 3 इन शेप मां तव्हांखे 3 ऑप्शन ॾिना आहिनि। अदा ॾाढ़ी, मुंहिंजा भाउ ॾाढ़ी। ॾाढ़ी वारे? हा, मुछूं त तो रखी छॾियो हिन करे इहो त ऑप्शन ई ख़तमु थी वियो। ॾाढ़ी मुछूं वारनि खे पसंदि करे हा जेकॾहिं शेर दिल गाहो औरत हुजे हा त। बिल्कुलु। अरेंज मैरिज करे हा या लव मैरिज करे हा? मां भॼी वञा हिकिड़ो माना थोरो ज़िंदगीअ में माण्हू मज़ो त वठे न, ज़लाल पियो टके जो ख़्यालु न करे हा पोयां त छा थो थिए, पोइ हिते छा थियो, अबे सां छा थियो न थियो, ॾिस न टको ख़्यालु न करे हा। माना हे जेका ज़िंदगी आहे थोरो ट्विस्ट थो हुजे न लाइफ थोरो में। खुली ॻाल्हाईंदुमि, असांजो दोस्त बि आहे, खुली ॻाल्हाईंदासीं। मां बि खुली चयो न, मां भॼी वेंदुमि। माना का शइ पोइ न ॾिसे। मां ख़बर अथई छा कयां? अगरि मूं ॾे को रिश्तो अचे हा न, ऐं मुंहिंजा माइट उनखे क़बूल बि कना, उनजो शर्त इहो ई रखां त भॼी शादी कंदे पहिरियों, उन खां पोइ मोटी ईंदासीं। पोइ वरी जेको माहौल जुड़ंदो आहे न, भॼी विया आदि पोइ मोटी आया, पोइ मज़ो ईंदो आहे हिन माहौल में। मतिलबु भॼी शादी कयो हा, लव मैरिज कयो आहे, हिनखे लव मैरिज चयो। हा, हिनखे लव मैरिज चइबो आहे। इहा हालांकि ज़लाल तफ़री मैरिज हुजे इहा त। लिबास कहिड़ो पसंदि हुजे हा जेकॾहिं शेर दिल गाहो औरत हुजे हा त लिबास कहिड़ो पाइणु पसंदि करे हा?
मशरकी लिबास पाए हा या मगरबी पाए हा, पैंट शर्ट पाए हा, शलवार कमीज़ पाए हा? बाबा शलवार कमीज़। असांजो जेको पाकिस्तान मुल्क आहे उन में काफ़ी डिज़ाइनूं त अची वियूं आहिनि न। हा, तॾहिं थोरे यार सूट पाए घुमंदी वतां। हा हा, मां बि तॾहिं हिनखे ओपन करे जंहिं मुंहिंजी पयां। न न मां सम्झी वियो। ॿार घणा ॼणण पसंदि करे हा? शेर दिल ॻाओ जेकॾहिं औरत हुजे हा त उनजा ॿार घणा हुजनि हा? हिकु ॿ हुजे हा या ईअं हल हलां हुजे? हल हलां उन वक़्तु मां पंहिंजी सिहत ॾिसां। हल हलां न न हल हलां को हाणे मां को ट्रैक्टर हली आहियां यार ॿुधायो को बि कर। मां सिहत ॾिसां पंहिंजी त केतिरा ॿार पैदा करण खां पोइ मां सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघां थी। शेर दिल ॻाहो जेकॾहिं औरत हुजे हा जी। त औरतूं जेके मार्च कंदियूं आहिनि मेरा जिस्म मेरी मर्दी, इन नारे में मुखालफ़त करे हा इन नारे जी, या उन्हनि सां गॾु बीह हा त हा वाक़ई मेरा जिस्म मेरी मर्दी? न सही मां मुखालफ़त कयां, बाक़ाइदा मुखालफ़त कयां, घर वेही लाइव अचां त हेॾे न वञो मायूं, इहे तव्हांखे वर्गलाइनि थियूं, इन रस्ते ते न वञो, पंहिंजा घर ॿार संभालियो। औरत जेकॾहिं शेर दिल ॻाहो हुजे हा त उन्हनि हक़नि जे लाइ छा करे हा? मतिलबु फैमिलीअ जे हवाले सां जेके हक़ हूंदा आहिनि या ओवरऑल जेके औरत ज़ात जा हक़? औरत ज़ात जा हक़ मां कुझु बि न करे सघां, छो जो हिते मुंहिंजे ख़्याल में हिननि हालातनि में त मर्द पंहिंजे हक़नि लाइ कुझु नथो करे, औरत छा कंदी? वाह वाह वाह। कुकिंग पाण करे हा? मां हाणे बि कंदो आहियां। हा, मां औरत न आहियां तॾहिं बसि असांखे कुझु शयूं पक बि करणियूं हुयूं न त छा छा थिए थो मामिलो। छा कयो? औरत हुजे त बि करे या मर्द त बि करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। औरत जेकॾहिं हुजो हा त कहिड़ी औलाद सभ खां पहिरियों ॼणणु पसंदि कयो हा? ख़्वाहिश कहिड़ी हुजे हा? पुटु थिए? ख़्वाहिश त धीउ जी हूंदी आहे मूंखे। धीउ थिए? तमामु धीउ सुठी। सां भाग ईंदो आहे, नसीब वधंदो आहे इंसान जो। जेकॾहिं शेर दिल ॻाहो औरत हुजे हा ऐं हुनजी ज़िंदगी अहिड़ी बंदि घर में गुज़रे हा जंहिंमें उसूल आदर्श हूंदा आहिनि जंहिं फैमिली में, ऐं उते उन्हनि खे फॉलो करे हले हा या उतो उहे उसूल आदर्श टोड़े करे निकिरे हा, आज़ादु करे हा पाण खे? मां उन्हनि खे फॉलो कयां उन्हनि जे साम्हूं, बाक़ी मां बंदि कमरे में टिकटॉक ठाहींदी वतां। टिकटॉक ठाहियां? उन में मां को बि माइट मिट एड न कयां। इहो ख़बर जवाबु छा हो हिन जो? इहो माना जवाबु इहो थियो त माना उसूल टोड़े हा हुननि जा। जॾहिं पकड़िजां त पोइ टुटंदा न पकड़िजण सां त नथा टुटनि न। मुड़ुस खे घणियूं शादियूं करण ॾे हा जेकॾहिं औरत हुजे हा त? मां त चवां त जेतिरो करे सघी थो अफोर्ड कर वञे। कर वञे? हा न, मूंखे एतिराज़ ई न आहे। किथे इहो जवाबु इन त नथा ॾियो त बसि तव्हांखे खिलाइणो आहे या छा माना? पर औरत हुजे हा त मथां फीलिंग्स ॿी हुजे हा? न न न न, इहा ई फीलिंग्स हूंदी आहे। जेकॾहिं मां औरत हुजां न, मां थी सघे त मां मुड़ुस खे तलाक ॾेई ॿियो मुड़ुसु कयां। चॉइस आहे न तव्हांजे हथ में। माना पेर सही न हुजे हा तुंहिंजो? न तक़रीबन न। हा न? पोइ इन ॻोठ ॾे हुजे हा तूं त माना तुंहिंजी हयाती त थोरी हुजे हा? न हयाती थोरी हुजे, ॻोठ मां थोरो टाइम हुजां।